आवामी आवाज़ टीवी ते ख़बरूं हलण खां पोइ नवाबशाह जे शहरनि में थैलेसीमिया जे ॿारनि खे रतु ॾियण जो सिलसिलो जारी आहे। थैलेसीमिया जे मर्ज़ में मुब्तला ॻोल्हण जहिड़े ॿारनि खे लॻंदड़ रतु जे अतीअ लाइ थैलेसीमिया सेंटर नवाबशाह पारां डिस्ट्रिक्ट ॿार नवाबशाह जे वकीलनि जनरल सेक्रेटरी अली रज़ा चन्ना ऐं ॿियनि जी अॻवानी में डिस्ट्रिक्ट ॿार रतु जी कैंप लॻाई, जिते ॿार जे वकीलनि वॾे अंग में शिरकत करे मासूम ॿारनि जूं ज़िंदगी बचाइण लाइ रतु जो अतीयो ॾिनो। इन मौक़े ते ॿार जे जनरल सेक्रेटरी एडवोकेट अली रज़ा चन्ना ऐं ॿियनि चयो त लॉकडाउन सबबि थैलेसीमिया जे ॿारनि खे लॻंदड़ रतु ख़तमु थी वियो हो, उन्हनि जूं ज़िंदगियूं दाव ते लॻल हुयूं। उन लाइ ही कैंप ॿार में लॻाई त जीअं वधि खां वधि रतु जो अतीयो ॾेई मासूम ॿारनि जूं ज़िंदगियूं बचाए सघजनि। कश्मीर में आरडी 45 वटि पैसनि जी ॾेती जे मामले तां यूसी गहलपुर जे चेयरमैन जो भाउ कुहाड़ी में लठियूं लॻण सबबि मरनीत थी वियो। ॻोठ जियन खान मज़ारी वासी नाज़िमुद्दीन मज़ारी लठियूं ऐं कुहाड़ी लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी थियल नौजवान खे सिविल अस्पताल कश्मीर मुंतक़िल कयो वियो। यूसी गहलपुर जे चेयरमैन जियन मज़ारी एसएसपी कश्मीर आईजी सिंध खां जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। खानपुर महर में कोरोना वायरस जे ख़दशे सबबि लॉकडाउन दौरान जेडीए अॻवान एमपी अली गौहर खान महर पारां ग़रीबनि मुस्तहक़नि में राशन विरहाइण जो सिलसिलो जारी रखियो वियो। अली गौहर महर जो मैनेजर खानपुर महर पहुतो, जिते राशन जा थेला बेरोज़गार माण्हुनि कखाई झूपड़ियुनि में रहंदड़ मिस्किननि में विरहाया। मैनेजर अली नवाज़ महर मूजिबि सरदार अली गौहर खान महर जे हुकुम ते घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि जे ग़रीब ऐं बेरोज़गार माण्हुनि में राशन विरहायो पियो वञे। जल्द घोटकी जे ॿियनि इलाइक़नि में पिणु राशन विरहायो वेंदो। सखर जे शिकारपुर रोड ते क़ाइम यूसुफ मस्जिद तबलीगी मर्कज़ में ज़िले इंतज़ामिया तरफ़ां डॉक्टरनि जी गैर टीम जी मदद सां 442 माण्हुनि जी स्क्रीनिंग कई वई, जॾहिं त मर्कज़ में 374 माण्हू मुल्की ऐं 68 गैर मुल्की माण्हुनि जी मौजूदगीअ जी निशानदेही थी आहे। तबलीगी मर्कज़ मां मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॾांहुं वियल माण्हुनि खे वापसि मोटाइण जूं तयारियूं पिणु कयूं वियूं आहिनि, जॾहिं तबलीगी मर्कज़ जे कुझु हिसे खे आइसोलेशन यूनिट में पिणु तब्दील कयो वियो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk